अस्सलाम दोस्तों, वेलकम टू द रिव्यू। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद कयूं था दोस्तों। असां जेको सेटअप कयो आहे जेल्स फ्रेंचाइज़ जो GT रोड ते बिल्डिंग जेका पहले ठही पई पर हाणे जेको आहे सेटअप थी चुको आहे असांजो। तो सेटअप जेको आहे तव्हांखे पूरो ॾेखारींदो। फ़िलहाल जेको आहे कुछ चीज़ रहंदियूं आहिनि ऐं जेको कुछ चीज़ जेको अनकम्प्लीटेबल आहिनि उहे बि जेके तयारु थी वञनि। फ़िलहाल जेको सेटअप तयारु थियो आहे उहो जेको आहे तव्हांखे ॾेखारींदा। साम्हूं असांजो पुराणो कुलीग आफ्ताब कहिड़ा हाल आहिनि? मज़ो अचे थो पियो नई बिल्डिंग में? आफ्ताब जो जेको आहे केबिन आहे काउंटर आहे। फ़िलहाल जेको आहे हिन जे लाइ सामान आयो आहे, सामान अची वेंदो कुझु ॾींहंनि में। हिते बि जेको आहे सेटिंग थी वेंदी सुठे नमूने। फ़िलहाल जेको आहे त असां कस्टमर एरिया जेको आहे उन खे मुकमल कयो आहे। कस्टमर एरिया जेको आहे तव्हांखे विज़िट कराईंदा। पासे में जेको आहे मोबाइल वग़ैरह रखण लाइ जेको आहे तो दोस्तों फ्रेंचाइज़ में जेको आहे दाख़िल थियण सां जेको आहे तमामु प्यारो जेको आहे लुक ईंदो आहे। मथो लाइटिंग जी सीटिंग जेको आहे कुझु इन तरीक़े सां आहे। हिन भेरे जेको आहे कंप्लेंट बॉक्स बि रखियो वियो आहे। तव्हांजो कोई बि मसइलो हल न थिए थो पियो तव्हां जेको आहे डायरेक्ट जेको आहे कंपनी जे नुमाइंदे सां जेको आहे ॻाल्हि करे सघो था। हेॾां जेको आहे हीउ जेको आहे ऑनर जो रूम आहे मालिक जो, ऐं हीउ जेको आहे DOs वग़ैरह जेको आहे मैनेजर रूम आहे। जेको आहे CS काउंटर जेको आहे रखियो वियो आहे। हिन जे मथां जेको आहे लाइट लॻल आहिनि तमामु प्यारी ख़ूबसूरत जेको आहे लुक ॾींदी। हेॾा हीउ हफ़्ता वेठो आहे फिल्म ॿुधो। त हीअ कुर्सियूं बि जेकियूं आहिनि जंहिं सां सिलेक्ट कयूं आहिनि। हिन जी जेका वर्थ आहे 30,000 रुपीज़ जेको आहे हिकु कुर्सी जो जेको थियो आहे। वॾा परियां जेको आहे प्रिंटर आहे ऐं नंढी जेका आलमारी आहे। त दोस्तो हीउ जेको असांजी न्यू फ्रेंचाइज़ जो जेको लुक हुयो उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त पोइ कमेंट जे ज़रिए जेको आहे ज़रूरु आगाह कजो। ऐं जेको न्यू इंट्रो ईंदो जॾहिं कंप्लीट थी उहा बि वीडियो तव्हां सां शेयर कंदासीं ऐं हिन जो इफ़्तिताह बि थींदो अॻिते उहा बि वीडियो जेको आहे तव्हां सां शेयर कंदासीं। फ़िलहाल जेको हिन जी नंढी जेका आहे वीडियो ठाही हुई ऐं हिन जी जेका आहे मां तव्हांखे एड्रेस थी छॾियां। त हिन जी फ्रेंचाइज़ जेका एड्रेस आहे अल रहीम ट्रेडर्स अपोज़िट जेको आहे सिंध बैंक डेहर की त GT रोड ते ई आहे। साम्हूं जेको आहे सिंध बैंक आहे। बैंक सां गॾु जेको आहे SSD जेको आहे हेल्थ सेंटर बि आहे। फ्रेंचाइज़ जी जेका एड्रेस आहे उहो जेको आहे सिंध बैंक जो जेको आहे साम्हूं आहे ऐं बैंक में जेको आहे साम्हूं जेको आहे SSD जेको आहे हेल्थ सेंटर बि आहे। GT रोड ते जेको आहे फ्रेंचाइज़ जेको आहे